मुझे तरदो हाल जे पुछंदे, मुझे तरदो हाल जे पुछंदे कोई पवंदो। जी नाज़रीन, थरपारकर जेका ज़िलो आहे हू हिन वक़्तु ही जेके गर्मी जो मौसम आहे इन में पाणी जी जेका खोट आहे उहो तमामु घणी वधी वई आहे। थरपारकर जा जेके 2600 ॻोठ आहिनि उन्हनि में खूह सुकी विया आहिनि। अरबे रुपए जी लाॻत सां जेके आरो प्लान लॻाया विया उहे नाकारा बणियल आहिनि, मशीनरी जे क़ब्रिस्तान में तब्दील थियल आहिनि। हिन वक़्तु थर में अहम जेका ज़रूरत पाणी जी आहे उहो तमामु घणी वधी वई आहे। गर्मियुनि जी मौसम आहे, बैराड़ी जा ॻोठ आहिनि उन्हनि में पाणी जेका से इंतिहाई मिलणु मुश्किल थी वियो आहे। हीउ कल्ह असां जेका ॻोठ विज़िट कयो मिठी तालके जो आहे, ॻोठ मऊ खेरा जेको 300 आबादी ते मुश्तमिल आहे। उते तक़रीबन मुख़्तलिफ़ जेके बिरादरियूं रहनि थियूं, उते पाणी जी जेका खोट पैदा थी वई, खूह समूरा सुकी विया आहिनि। ॻोठ में लॻल जेको हिकिड़ो आरो प्लांट आहे उहो बंदि पियल आहे। उते जा जेके रहवासी आहिनि उहे ज़हरीलो जेको पाणी आहे उहो पीअण जे करे बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। 50 जे तइदाद में जेके औरतूं आहिनि, मर्द आहिनि, उहो खटनि बिस्तरनि ते पियल आहिनि। ऐं उते जेके असां कल्ह दौरो कयो त उते रहवासी ॿुधाइनि था त 10 खां 15 सालनि जे अंदरि जेका 20 खां मथे औरतूं आहिनि, मर्द आहिनि, उहो माज़ूर थियण खां पोइ गुज़ारे जेके विया आहिनि। ऐं हिन वक़्तु सूरत हाल इंतिहाई असांखे उते संगीन आई। पाणी जी सूरत हाल खां सवाइ जेका उते जेके ख़ानदान उहे इंतिहाई ग़रीब असांखे नज़र आया। मासूम जेके ॿारड़ा असांखे नज़र आया, उन्हनि जे पेरनि में चप्पल पातल कोन हुआ। सख़्तु जेका गर्मी में जेका हू रुलंदे नज़र अची रहिया। हिन वक़्तु लॉकडाउन वारी जेका सूरत हाल आहे उते उन्हनि ख़ानदान वटि खाइण पीअण जे लाइ कुझु कोन्हे। इंतिहाई असांखे हिकिड़ी दर्दन भरी कहाणी उते नज़र आई। पर वक़्त जा जेके हुक्मरान आहिनि, हिते जा जेके चूंडल नुमाइंदा आहिनि, उहे उते ॻोठ लड़ी न आहिनि विया। 2 ॾींहं गुज़री विया आहिनि। पाणी जो इशू अहम आहे। माण्हुनि खे खाधे जे लाइ का शइ मिले कोन पई। उते जेका से 250 खां 300 जेके ख़ानदान आहिनि, उते सिर्फ़ु हिकिड़ो उते चेयरमैन उन्हनि जो आहे। उते सिर्फ़ु 17 खां 15 माण्हुनि में उन इमदाद रिलीफ विराई आहे। पर उते बुख आहे, बदहाली आहे, इंतिहाई जेका से गुरबत घणी आहे। माण्हू परेशान आहिनि। माण्हू जेका से बुखूं काटण में मजबूर आहिनि। सूरत हाल एॾी त उते ख़राबु नज़र अचे थी। असां जॾहिं कल्ह ॻोठ विज़िट कयो आहे त हर घर में उते जेके असांखे 4 खां 5 अहिड़ा भाती मिलिया आहिनि। उहे हॾनि ऐं जिस्म जी बीमारियुनि में जेके मुब्तला हुआ उहे हली कोन पिया सघिया। लठ ते हलिया पिए, औरतूं हुयूं, मर्द हुया, उहे जेके से खटनि ते पियल आहे, बिस्तरनि ते पियल आहे। एॾी ख़ौफ़नाक सूरत हाल आहे। हीअ जेके थरपारकर ज़िलो जिते कोयलो मौजूदु आहे, कोयले सां मालामाल ई थर जा जेके रहवासी आहिनि। पर अफ़सोस सां चवणो पवे थो त हिननि जी तक़दीर अञा ताईं बदिली न आहे सघी। हिननि खे पीअण जे लाइ पाणी कोन पियो मिले। रहवासी परेशान आहिनि, खाधे पीते जे लाइ परेशान आहिनि। को बि सहूलियत उन्हनि खे मिले कोन पई। हिते हुकूमत जेके दावाऊं कयूं आहिनि उहे असांखे हिते नज़र कोन थियूं अचनि। रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो आहे। ॻोठनि में जेका सूरत हाल इंतिहाई ख़राबु आहे। पाणी जेका से मिले कोन पियो। हुकूमत खे घुरिजे त समूरी सूरत हाल जो जाइज़ो वठण सां गॾोगॾु ॻोठ मऊ खेरा जी जेका से हिन वक़्त जी सूरत हाल आहे उन ते कंट्रोल करण जे लाइ उते पाणी जी जेका से सहूलियत उन्हनि खे फ्राहम कई वञे त ॻोठाणा ज़िंदगी जी पाणी जेका अहम जेका ज़रूरत आहे उहा पाणी जेका से उहो पी बि सघनि ऐं पंहिंजी जेका ज़िंदगियूं जेके से अज़ाब में आहिनि उहे सुठे नमूने जेके ज़िंदगियूं आहिनि उहे गुज़ारे सघनि।